दादू डीओ सेकेंडरी मोहम्मद मूसा खोखर जो पर्दोफाश। डीओ सेकेंडरी मूसा खोखर रिटायर्ड थियण बाद ज़बरदस्ती बासर माण्हुनि जे आशीर्वाद सां डीओ कुर्सी ते क़ाबिज़ रहियो। ज़रियनि मूजिब 9 डिसंबर ते डीओ सेकेंडरी मोहम्मद मूसा रिटायर्ड थी जाली डिग्रियुनि जे मुद्दे वाद कराए कुर्सीअ ते वेही कूड़ा जाली ऑर्डर में ॾियण वारो इंकिशाफ साम्हूं आयो आहे। ज़रियनि मुताबिक़ डीओ दादू मूसा खोखर एजुकेशन डायरेक्टर खे बि हिसे पती ॾियण जा बि इंकिशाफ साम्हूं आया आहिनि। सिविल सोसाइटी जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही एॾो वॾो फ्रॉड सिंध सरकार अॻियां साम्हूं आहे, पोइ बि वस वारा ऐं तालीम खाते वारा इदारा चुप छो आहिनि। हिकु रिटायर्ड माण्हू वरी ज़बरदस्ती कुर्सी ते क़ाबिज़ थी लखे रुपया वठी कूड़ी सिग्नेचर सां जाली बदिलियूं करे करप्शन जी बाज़ार तेज़ करे छॾी आहे। मगर अफ़सोस जो हिन ख़िलाफ़ केरु एक्शन वठण लाइ तयार नाहे। वधीक हुननि ॿुधायो त ट्रेज़री ऑफिस वारनि बि हाज़िर सर्विस वारे पघारूं बि बंदि करे छॾियूं आहिनि। इन्हनि मिनिस्टर एजुकेशन सेक्रेटरी एजुकेशन डीसीओ सेशन जज दादू खां मुतालबो कयो त रिटायर्ड डीओ खे हटाए इन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं ऑडिट जी बि घुर कयूं था त अगरि असांजी ॻाल्हि ते अमल न कयो वियो त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।